हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जॾहिं सिंधी ड्रामा पंहिंजे उरूज ते हुआ। उन्हनि ड्रामनि उन दौर में एॾी त मशहूरी मांगी जो ड्रामनि जा किरदार माण्हुनि जा आइडियल बणिजी विया। जेतोणीकि उन दौर में जदीद टेक्नोलॉजी न हुई, पर ड्रामनि जा स्क्रिप्ट ऐं अदाकारी बेमिसाल हुई। रसूलुल्लाह जे मूंखे ॾियो ॾी सदा न ॾियो साईं, ऐं बेगुनाह आहियां साईं। हर ड्रामे खे एॾी त महारत सां शूट कयो वेंदो हो जो ॾिसंदड़ उन में पंहिंजी ज़िंदगी जो अक्स महसूस कंदो हो। वात में ज़हरीला तमाक वारा गुटका विझो, हाशमारी होटल ते सॼो ॾींहुं टीवी ते टंगिया पिया आहियो, बाक़ी इम्तिहान जे पास थियण जो सर्टिफिकेट मुफ़्त में खपे, ईअं न? सवाल इहो आहे त उहा ई टेलीविज़न, उहा ई सिंध, उन्ही क़ौम जा माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि, पर ड्रामनि में उहो मयार छो न रहियो? अरे जिन आहियां, माण्हू आहियां, देव आहियां, राकास आहियां, केरु आहियां? माण्हू बाबा हैं त पोइ माण्हूअ जो पुटु थी न। अरे लीडर जो पुटु कीअं थो थी? अचो त सिंधी ड्रामनि जे उरूज ऐं ज़वाल जो जाइज़ो वठूं त कीअं हिकु बेमिसाल दौर खे ज़वालनि जी ज़ीनत बणायो वियो। आउं आहियां अज़ीज़ ज़ौर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ौर ऑफिशियल फेसबुक पेज। असी ऐं नवे वारो ॾहाको सिंधी ड्रामनि जे उरूज जो ज़मानो हो। नाटक रंग, सड़तियूं, दंगीअ मंझि, दरिया, बाख, मिटीअ जा माण्हू जहिड़नि ड्रामनि PTV खे शोहरत जे बुलंदियुनि ताईं पहुचाए छॾियो। महमूद सिद्दीकी, सलाहुद्दीन दुनियो, नूर मोहम्मद लाशारी, गुलाब चांडियो, सुहेल असगर ऐं याकूब ज़िक्रिया जहिड़नि केतिरनि ई अदाकारनि जो वॾो किरदारु रहियो। ॾिठो वञे त सिंधी ड्रामो सिंधी अदब ऐं सक़ाफ़त जो हिकु अहम ऐं सराइतो ज़रियो रहियो आहे। ड्रामो न रुॻो विंदर जो वसीलो रहियो, पर समाजी शऊर, इख़लाक़ी क़दरनि ऐं क़ौमी सुञाणप जी अकासी पिणु कंदो रहियो आहे। अलिफ माना अख, उहा अख जेका दर्द जी दुनिया ॾिसी सघे। सिंधी ड्रामनि जो सुनहरी दौर ख़ासि तौर ते 1980 ऐं 1990 वारे ॾहाके में ॾिसण में आयो, जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर तां मयारी सिंधी ड्रामा नशर थींदा हुआ। उन दौर जा ड्रामा समाजी मसइलनि ते ॿधल हूंदा हुआ, जहिड़ो कि ज़मींदारी निज़ाम, गुरबत ऐं नाइंसाफ़ी, औरतुनि जा हक़, रवायती क़दर ऐं जदीद सोच जो टकराउ। उहे कहाणियूं माण्हुनि जी रोज़मरह जी ज़िंदगी सां ॻंढियल हूंदियूं हुयूं, जंहिं सबबु ॾिसंदड़ पाण खे उन्हनि किरदारनि में ॾिसंदा हुआ। उन दौर में केतिरा ई बहितरीनु फ़नकार उभरिया जिन पंहिंजी फितरी अदाकारी सां ड्रामनि खे यादगार बणायो। अदाकारी बनावट न हूंदी हुई, उहा किरदार जी गहराई खे ज़ाहिर कंदी हुई। सभ खां अहम ॻाल्हि त इन दौर में सिंधी ड्रामनि जा लेखक अदब सां लाॻापियल हुया। सिंधी ॿोलीअ जी सुठे इस्तेमालु, मुहावरनि ऐं शाइराणी लहजे ड्रामनि खे फ़िक्री वज़न ॾिनो। लिबास, मौसीक़ी, रस्मूं ऐं ॻोठाणा मंज़र सिंधी तहज़ीब जी सची तस्वीर पेश कंदा हुआ, जंहिं सां क़ौमी सुञाणप मज़बूत थी। इहो ई सिंधी ड्रामनि जो उरूज हो। पोइ वक़्तु गुज़रण सां गॾु सिंधी ड्रामनि में आहिस्ते आहिस्ते ज़वाल अचणु लॻो, जेको ख़ासि तौर ते 2000 खां पोइ नुमायां थियो। नए ड्रामनि में घणो करे वर्जाउ, सतही मौज़ू ऐं गैर हक़ीक़ी कहाणियूं शामिल थियणु लॻियूं, जंहिं सबबु माण्हुनि जी दिलचस्पी घटिजणु लॻी। तिजारती सोच जो ग़लबो वधियो। ड्रामो जेको अॻु फ़िक्र ऐं शऊर जो ज़रियो हो, हाणे वधीक कारोबारी बणिजी वियो। रेटिंग ऐं इश्तिहारनि खे तरजीह मिली, जॾहिं त मयार नज़रअंदाज़ थियणु लॻो। गैर तरबियत याफ़्ता फ़नकार अचणु लॻा। नए नसल में तरबियत जी खोट सबबु अदाकारी में फितरियत घटिजी वई। केतिरा ई फ़नकार रुॻो शोहरत जी बुनियाद ते चूंडिजणु लॻा। प्राइवेट चैनल ते सरदारी निज़ाम खे वधीक गति ॾिनी वई। मयारी ड्रामा ठाहिण बदिरां जागीरदारी सोच ऐं धाड़ियल कल्चर खे वधीक प्रोमोट कयो वियो, जंहिंजे करे ड्रामनि जी सनत तबाह थी। पर सरकारी ऐं ख़ानगी सतह ते सिंधी ड्रामनि लाइ मुनासिब पॉलिसियुनि, बजट ऐं तरबियत जा इदारा क़ाइमु न थियण करे फ़नकारनि जो फ़न बि ज़ाया थी वियो। हक़ीक़त इहा आहे त मयार ऐं मुहबत सां लिखियल कहाणी कॾहिं बि पुरानी न थींदी आहे, पर जेकॾहिं तिजारती सोच ग़ालिब अची वञे त सक़ाफ़ती वरिसो बर्बाद थी वेंदो आहे।